न चजा त फलाणो कीअं पंहिंजे सूंह खे ॾिसी शुक्र कजा छो त तुंहिंजे सूंह खे बनाइण वारो बि मुंहिंजो ख़ुदा आहे तुंहिंजे सुहिणे करण में बि उन जी रज़ा आहे त मूं जहिड़े खे कारो बनाइण में बि उन मुंहिंजे रब जी रज़ा आहे भले क्रीम धीम हणी पाण खे अच्छे करण जी कोशिश कजा पर एतिरा बि न हणजा जो गर्मीअ में तुंहिंजी चमड़ी फटिजी वञे नौजवान खे ख़ुदा शल हिदायत करे अहिड़ा वठी सत सत क्रीम गंढे था हणनि जो अंदरियूं मास जूं सत खलूं हनि यादि रखो मुस्लमानो जिस्म जे मथां घणियूं खलूं हनि पंहिंजे बाह ॾे निहारियो जेसिताईं तव्हांजी कमीस पातल आहे उहा बाह तव्हांजी अच्छी आहे अॻिते तव्हांजो हथु ख़ाली आहे थोरो रंग जो कारो आहे इन मथी खल खे लाहियो जॾहिं न डॉक्टर ऑपरेशन कंदा आहिनि त जिस्म जी खल जो मथो तह कढी करे उन ऑपरेशन जे मथां सत तह आहिनि तुंहिंजे ओ नौजवान छो अच्छो मुंहुं तुंहिंजो थियो आहे अच्छो थो थिए अच्छो नथो थी हक़ीक़त में पंहिंजो कारो मुंहुं पाण थो पियो करे सत सत क्रीम मिला बूथ खे महटे 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 अच्छो थो थिए अच्छो नथो थी इन क्रीमनि में अहिड़ो केमिकल मिलियल आहे जेके तुंहिंजी सनड़ी चमड़ीअ खे मास खे पटींदा था वञनि हिकिड़ी मां चमड़ी पटिजी वई तो मां अच्छो थी वियो आहियां वरी मटी ॿी चमड़ी पटिजी वई ॾिठई मां अञा अच्छो थियो आहियां ऐं ख़ुदा जा माना अच्छो नथो थी हे चमड़ी पंहिंजे जो अच्छो मुंहुं करे रहियो हुई टे ॾींहं ॿी जॾहिं उस तेज़ थींदी हे ख़ुदा जेको तोखे हिफ़ाज़त ॾिनी आहे पंहिंजी हिफ़ाज़त पाण थो टोड़ी पोइ तुंहिंजो बूथ ॾिस त कीअं थो थिए हे ॾिसंदा न मायूं जेके पिनण वारियूं ॾाढो पाण खे करे महीने खां पोइ उन जे चेहरे ॾे ॾिसो त अलाए कहिड़ो चेहरो थी वेंदो आहे इहो चेहरो तुंहिंजे कहिड़े कम जो आहे जेको तुंहिंजो हथ सां बिगड़ी वञे चेहरो सुहिणो बनाइणो अथई त उहो बना जो दुनिया जी गर्मी त छा पर जहन्नम जी गर्मी बि उन ते असर न करे सघे दुनिया जी गर्मी त छा क़यामत जी गर्मी बि असर न करे सघे उहो जॾहिं चोॾहीं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं ॾींहुं क़यामत जो थींदो सिज नेज़े जे बराबरि हूंदो दुनिया टहकंदी तुंहिंजे चेहरे खे कुझु बि न थिए चेहरो बनाइणो थिए उहो बना मुंहिंजा मदीने जा साईं उहो मुंहिंजो चेहरो कीअं बणिबो मुंहिंजे मदीने जो मीर फरमायो जॾहिं 5 वक़्त मुंहिंजो उम्मती वुज़ू कंदो आहे उन वुज़ूअ जे बरकत सां क़यामत जे ॾिहाड़े सिज नेज़े जे बराबरि हूंदो मगर उन जे चेहरे जी चांडाण ईअं पई चमकंदी जीअं आसमान में सितारा चमकंदा सच चवां सच चवां मीलाद जो मक़सद अथव सच चवण सच ॿुधण ग़रीब बच्चा पिया हो वीचारनि अमीरनि जे लाइ दुआ घुरो त अल्लाह उन्हनि जे हाल ते रहम फरमाए सच थो दसियांव मुंहिंजा दोस्तो ग़रीब घणनि सूरनि खां बचा पिया हो अमीर जो पुटु न्याणी जी ॻाल्हि नथो कयां अमीर जो पुटु शादी करे राति निकाह आहे 9 बजे शाम 4 बजे खां अधो पार्लर में या सच आहे या न 4 बजे खां अधो पार्लर में टिपहरी निमाज़ वई मगरब जी निमाज़ वई इशा जी निमाज़ वई छो जे घोट पार्लर में 50,000 रईस ॾिना 5 कलाक घोट पार्लर में अञा को वॾो रईस लख रुपया ॾेई छॾे 8 कलाक रईस जो बच्चो पार्लर में ख़ुदा जा बाना छाजे लाइ पार्लर में वियो आहे भला मोटी आयूं निमाज़ पढ़ चवे थो कीअं पढ़ां ही हेॾो मेकअप लॻो पियो आहे 10 लख रुपया बाबे ख़र्च कयो आहे पाणी हणंदुसि सभु लही वेंदो ओ मुस्लमान सोच उहो मेकअप तुंहिंजे कहिड़े कम जो आहे जेको पाणी हणण सां लही वञे मेकअप उहो कर जेको तुंहिंजो कबर जी मिटी बि न ड्राहे सघे त क़यामत जी गर्मी बि न मिटाए सघे मेकअप करणो अथई त उहो कर मेकअप करणो अथई त उहो कर उहो मेकअप छा आहे अल्लाह जे ख़ौफ़ सां मदीने वारे मीर जे सुन्नत सां अज़ान अचण खां अॻु में या अज़ान खां पोइ बिस्मिल्लाह करे वुज़ू करणु तुंहिंजो कमु आहे इहो तुंहिंजे चेहरे ते पाणी हूर थुको छिलाए थो सोनी मुंहिंजे हुज़ूर जो हिकिड़ो सहाबी आहे केरा हुज़ूर जो मुझे मुस्तफ़ा करीम जो सहाबी आहे हिकिड़ो वार रब हुन खे दाढ़ीअ में ॾिनो आहे घणा वार ॻाल्हाए त सही घणा वार तोखे कहिड़ी ख़बर तूं त सुबुह शाम उस्तरे मथां उस्तरो हमरा उस्तरो ख़ुदा जो ख़ौफ़ कर ख़ुदा जो ख़ौफ़ कर आउं तोखां एतिरो थो पुछां त ख़ुदा जा बाना जे तूं चांडियो आहीं त जिथे तूं चांडियो सॾाईंदे उहा तुंहिंजी इज़त आहे या मक्सी सॾाईंदे त इज़त आहे जवाब ॾे मूंखे
जेको जंहिं भी कौम वारो आ जेका हुनखे अल्लाह निस्बत ॾिनी आहे उन निस्बत में इज्जत हूंदी आहे। त आहियूं त मुस्लमान न, क़बर में बि ख़बर मुस्लमानी वारी निस्बत हलंदी आहे, कुझु ॿियो हलंदो। गुनाहगार हई, बदकार हई, सभु कुझु कयो अथई, घटि में घटि क़बर में पंहिंजो मुंहुं अहिड़ो त खणी हल जो मलाइक ॾिसी एतिरो चवनि त मुस्तफ़ा जो उम्मती आयो एतिरो त मलाइक चवनि। पर ईअं बि न कजां जो रखी दाढ़ी वरी कम अहिड़ा शैताननि वारा करी जो हड़नी दाढ़ीअ वारनि जे मथां घुमाए वो फेसबुक भरिया पिया हुजनि। ख़ुदा जो वास्तो थे ईअं न कजां। हुज़ूर जी सुन्नत रखी त हुनजो हया बि कजां, हुज़ूर जी सुन्नत रखी उनजो हया भी कजा, हुज़ूर जे सुन्नत जी रखवाली भी कजा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त मां अर्ज़ पे कयो हे तस्वीरूं केरु बनाईंदो आहे? वरी चो केरु बनाईंदो आहे? वल्लाहु अख़रजकुम मिन बुतून उम्महातिकुम ला तअलमून शैआ। मुझे ख्याल में ॿ टे मौलूद पढ़ा तव्हांखे क़ुरान मज़ो घटि थो ईअं ई आहे न। चुप थी वियो, ॻाल्हायव कोन, लॻे थो त ईअं आहे। ओ ख़ुदा जा बाना सदाई पिया मौलूद ॿुधो, क़ुरान ॿुधो। अल्लाह जे क़ुरान करीम ॿुधण वारे जे मथां अल्लाह जो क़ुरान गवाही ॾेई रहियो आहे। व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। मुझे बेनियाज़ रब फरमायो जॾहिं मां अल्लाह जो क़ुरान करीम पढ़ियो बीठो आहे, जॾहिं ॿुधण वारो ॿुधंदो आहे, जॾहिं ॿुधण वारो ॿुधंदो आहे, ख़ामोश थी ॿुधंदो आहे, मां अल्लाह पंहिंजे रहमतुनि जो मींहुं उन जे मथां वसाए छॾींदो आहियां। छा वसाईंदो हाँ? रहमतुनि जो मींहुं वसाईंदो हाँ। अल्लाह जो क़ुरान करीम हली रहियो आहे। अल्लाह फरमायो वल्लाहु अख़रजकुम मिन बुतून उम्महातिकुम ला ख़बर न हूंदी आहे। बुख लॻी आहे अम्मा खे सॾु कीअं कयां, कुझु बि तोखे ख़बर न हूंदी आहे। ॿी आयत में अल्लाह फरमायो व ख़ुलिक़ल इंसानु ज़ईफ़ा। जॾहिं अमड़ जे वजूद मां निकिरंदो आहे मां अल्लाह तोखे कमज़ोर बनायो आहे। एतिरो तूं कमज़ोर हूंदो आहे जो पाण ई हथ खे न खणी सघंदो आहे, पाण ई हली न सघंदो आहे, पाण ई ॾिसी न सघंदो आहे। मां अल्लाह तोखे हर शइ जो मोहताज बनायो, यानी ॼमण सां बेकमज़ोर भी तूं, ॼमण सां बेइल्म भी तूं। सवाल कयोसीं मौला असां कमज़ोरनि खे हलाइण लाइ, बेइल्मनि खे पढ़ाइण लाइ जेको निकिरंदो उहो बेइल्म हूंदो या इल्म वारो? मौलवी त चवनि था त असांजो नबी बि अनपढ़ियल आहे। मौला पोइ असांखे हिदायत केरु ॾींदो? रब जे ज़ात फरमाए भोलड़ू ख़बरदार थी, तोखे मां अल्लाह बेइल्म करे मोकिलींदो हाँ, बेअख्तियार करे मोकिलींदो हाँ। पर जॾहिं तुंहिंजे हिदायत वारा महबूब मोकिलींदो हाँ त अमड़ जे पेट मां पढ़ाए बि मोकिलींदो हाँ, त बादशाह बनाए बि मोकिलींदो हाँ। चो त क़ुरान करीम पढ़ी हिकिड़ो दलील ॾियां, यकीन कयो दिलि चवे थी रुॻी क़ुरान पढ़ा, पर अलाए छो मूंखे गर्मी घणी थी थिए, अलाए कुझु गर्मी सॼी थी वई आहे। पढ़ा क़ुरान मुंहिंजा दोस्त, पढ़ा क़ुरान। तूं ऐं मां ॼमूं त बेइल्म, तुंहिंजो मुंहिंजो बचिड़ो ॼमे त बेइल्म, केतिरो बेइल्म काई ख़बर कान्हे। तूं मां ॼमूं त कमज़ोर, तुंहिंजो मुंहिंजो बचिड़ो ॼमे त कमज़ोर, मखे मुंहं ते वेहे त उथाए न सघे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कपिड़ो लही वञे त वराए न सघे, कमज़ोर बेइल्म। अॼु त रब जे क़ुरान खां पुछो मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला जेके असांजे हिदायत लाइ मोकिलींदो आहे, छा उहे बि बेइल्म आहिनि? मुंहिंजे अल्लाह जे ज़ात फरमायो ख़बरदार थी, जॾहिं 3 ॾींहं दरियाए नील जो सफ़र करे, घणा ॾींहं कहिड़े दरिया जो ॿुधायो, कंहिं सफ़र कयो दरिया नील जो 3 ॾींहं?
खबर कान्हे का उम्र गुज़री आहे जलसा ॿुधंदे चयोसीं ॿुधूं नथा जलसा पर मौलवी कंहिंजो मुंडु कंहिंजी पुछड़ी खयो मिड़ई 1.5 कलाक पूरो कयो वञनि पिया टिड़ंदा सम्झूं किथां जेको वाट सां लाए दंग सां वठी हले ॻाल्हि सिधी करे त असां बि यादि कयूं जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 3 ॾींहं दरिया नील जो सफ़र करण वारो को ॿियो नाहे उहो जवाना जंहिंजे अचण जे डप में फिरऔन 70,000 बचड़ा क़त्ल कराए छॾिया हाणे ॿुधायो केरा वरी ॿुधायो केरा हज़रत मूसा अलैहिस्सलाम 3 ॾिहाड़ा नील दरिया जे दरमियान में सफ़र कंदो आहे 3 ॾिहाड़े जॾहिं फिरौन जे महलात में पहुचंदो आहे हिन वक़्त कोन्हे न त मां ॿुधायां त मूसा कहिड़ी ॿोलीअ जो नालो आहे मूसा न बसि वरी ॿिए दफ़े अज़ीज़ा नेमन फिरौन जे घर में पहुतो आहे सीनो क़ुरान सां भरियो पियो आहे 30 पारा क़ुरान जा सीने में मौजूद आहिनि हर ॻाल्हि रब जे क़ुरान मां करण जो पाबंद आहे सजण साईं जो मलहंग मस्तानो यादि रखी छॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो 3 ॾींहंनि खां बाद जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फिरौन जे घर में मूसा कलीमुल्लाह पहुतो आहे मायूं अचे वयूं छाजे लाइ खीर प्यारण जे लाइ का हेॾूं अचे का हेॾूं अचे अल्लाह क़ुरान में फरमायो वल्लाहु अख़रजकुम मिन बुतून उम्महातिकुम ला तअलमून शैआ अमर जे पेट मां बिना इल्म जे माण्हू निकिरंदो आहे त सभई मायूं हज़रत मूसा खे खीर प्यारण लाइ वेझो हज़रत मूसा कंहिंजो मुंहुं न पियो वठे जवाब ॾियो अल्लाह 5 मलाइका मोकिलिया त गर्दन खां छिके झलियो मुंहिंजे मूसा खे त खीर न पिए अल्लाह लेप पे प्लास्टिक मुंहुं ते हई जवाब आहे न हज़रत मूसा छो न पीतो जवाब अल्लाह जे ज़ात मूसा कलीमुल्लाह के फरमायो वहर्रमना अलैहिल मरादिया ऐ मुंहिंजा सुहिणा मूसा जी मुंहिंजा मौला मां अल्लाह तुंहिंजे मथां इन्हनि सभिनी औरतुनि जो खीर हराम करे छॾियो आहे मोहड़ो न लॻाइजा दुनिया खे ख़बर पवे त मुंहिंजो नबी ॼमण सां हलाल बि ॼाणंदो आहे त हराम बि ॼाणंदो आहे मुंहिंजो सुहिणो नबी ॼमण सां हलाल बि ॼाणंदो आहे हराम बि ॼाणंदो आहे ओ मुझे मुस्तफा सां बराबरी करण वारा छो तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो हुक्म थी वियो ॼमण सां रब जे ज़ात पंहिंजे प्यारे कलीम खे हुक्म कयो मुंहिंजा मूसा इन्हनि जो खीर न पीजा तोखे खीर पंहिंजे माउ जो तुंहिंजो रब प्यारींदो हूअ आई कंहिंजो खीर न वरितो हुनजी भेण कुंड सां चवे थी ओ बीबी आसिया हुक्म कयो त हिकिड़ी माई मूंखे सुझे थी उनखे वठी अचां ॾाढी नेक आहे पारो कर वठी आहे जेॾी महिल मूसा जी अमड़ ईंदी आहे मूसा सोढ़ो सीने सां चपटी वेंदो आहे मां अॻिते वधां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो उहो सुणो मूसा कलीमुल्लाह दलील ॾियण पई चाहियूं हर माण्हू बिना इल्म जे ईंदो आहे पर मुंहिंजो अल्लाह पंहिंजे जनबाननि ते महिरबानी करे चूंडींदो आहे उन्हनि खे अमड़ जे पेट मां पढ़ाए पोइ मोकिलींदो आहे थोड़ो छो न वधी अचां हज़रत मूसा मां थोड़ो बगदाद जे पासे छो न हलां रमज़ान जो महीनो हुजे रमज़ान जो महीनो हुजे अब्दुल कादिर जीलानी घोट जी आमद हुजे अमड़ चवे त बचड़ो मुंहिंजी थञ वठे अब्दुल कादिर जीलानी मोहड़ो फेराए वेहे अमड़ हुनखे सॾु करे मुंहिंजो बचड़ो थञ नथो वठे मायूं चवनि ही ॾस अब्दुल कादिर जीलानी जे तव्हांखे त ख़बर न आहे त मां छा पढ़ी आयो हाँ पर मां ॿुधायांव थो इहे ॾस पंहिंजी जगह ते रखो मां अमड़ जे पेट मां रोज़ेदार बणिजी आयो हाँ अल्लाह मूंखे रमज़ान जो क़द्र ऐं इज़त अमड़ जे पेट में ॿुधाई आहे इंतज़ार कयो मस्जिद में अल्लाह अकबर थे हींअर मिनतूं थियूं कयो नथो पिया सब्र कयो होॾां अल्लाह अकबर जो नारो लॻंदो ॾिसो त अब्दुल कादिर जीलानी कीअं थो चवे जल्दी अम्मा थञ मूंखे प्यार मतां देर थिए त रोज़ो मकरूह न थी वञे मुंहिंजा सुहिणा
मुझा दिल भरा मुझा मुसलमान नबी त नबी आहे पर ख़ुदा जे पंहिंजे महबूब बानन खे चूंडींदो आहे उन्हनि खे अमड़ जे पेट मां रब इल्मु ॾेई पोइ मोकिलींदो आहे बाक़ी हिकिड़ी क़ुरान जी आयत ॾिसां थो पियो तव्हां बि थकिजी पिया हो मियां अली नवाज़ जूं तेगियूं बि थधी थी वियूं आहिनि अज़ीज़ाने मन जंहिं वक़्त में फिरौन जी नज़र पई कंहिंजे मथां मूसा कलीमुल्लाह जे मथां निहारे चई आसिया हे त छोकिरो आहे चवे थी हा छोकिरो आहे मां त हेतिरा छोकिरा माराए छॾिया आहिनि हिन खे ज़िंदा कीअं छॾियां अॼु त क़ुरान ॿुधाई क़ुरान छा थो चवे अॼु रुगी क़ुरान ॿुधो मुसलमान ओ ॻोठ मोहम्मद शरीफ़ चांडे वारा अॼु क़ुरान ॿुधो अल्लाह जा बानड़ो जेॾी महिल फिरौन कावड़ में हज़रत मूसा जे वेझड़ो आयो रब जे क़ुरान गवाही ॾिनी त बीबी आसिया हथड़ो खणी चयो क़ालत इम्रातु फिरऔन क़ुर्रतु ऐनिन ली वलक हट पोइते बदमाश वेझो न अचिजा फिरौन चयो छाजे करे न अचा हे त छोकिरो आहे क़ुरान ॾे निहार बीबी आसिया चयो क़ुर्रतु ऐनिन ली क़ुर्रतु ऐनिन ली क़ुर्रतु ऐनिन ली समझने सुन्नी तू कौन समझने अल्लाह जे कुरान के तू तौहीद के समझने तू गज़ल के समझने रब जे कुरान के समझने जी कोशिश कर वक़ालत इम्रातु फिरऔन क़ुर्रतु ऐन ली ऐ फिरौन पोइते थी चवे तो छा जेला चवे सी हिन जे वेझो नाच जा छो नाचा क़ुर्रतु ऐन ली ही त मुझे अखिड़न जो ठारा छा चयो बीबी आसिया जवाब ॾे छा चयो बीबी आसिया ही त मुझे अखिड़न जो ठारा अञा सवली सिंधीअ में चवां ओ फिरऔन कीअं चवां त हो भाड़ियो हो समझी वियो न ऐं जेको ईअं हूंदो आहे ख़बर अथव तो घर में केतिरो पावरफुल हूंदो आहे या सभु ख़बर अथव न या मुझे करीम रब जी कुदरत हुई छो त कुझु जुमला लाउड में न चवण जा हूंदा आहिनि या मुझे करीम रब जी कुदरत हुई बीबी आसिया नेक हुई अल्लाह उन जे इज़त ऐं लॼ खे बचाइण लाइ हुन खे सफ़ा अज़ीज़ा ने मन जीअं वेझो आहे बीबी आसिया चयो ख़बरदार थी वेझो न अचिजा हथ न खणजा 70,000 बचड़ा बनी इसराइल क़ौम जा कुहराए चुको आहे हिन जे वेझो न अचिजा छो न जा क़ुर्रतु ऐन ली हिन खे मां ॾिसां थी त मुंहिंजूं अखिड़ियूं ठरी थियूं पवनि हिन खे ॾिसां थी त मुंहिंजूं अखिड़ियूं ठरी थियूं पवनि हिन चयो त अखिड़ियूं ठरी थियूं पवनि अल्लाह जे ज़ात इनाम ॾियणु शुरू कया ओ आसिया पंहिंजे दौर जी पकी मोमिनियाणी है पंहिंजे दौर जी नेक सालिह औरत है पंहिंजे दौर जी अल्लाह जी नेक बानी है अर्ज़ कयोसीं मौला हे त काफ़िर जी घर वारी आहे रब चयो मुड़ुसु काफ़िर आहे पर इहा त मुंहिंजी सालिह बांधड़ी आहे ओ मुझा करीम रब इन केड़ा हज कया इन केड़ियों नमाज़ूं पढ़ियूं छा कयो जिंदगी फिरौन जाडो गुजारी अल्लाह फरमाए ओ आसिया जी जिंदगी ते चीज खाइण वारा ॾिसी नथो ओ ज़ालिम अची रहियो आहे आसिया चई रही आहे पोइते हट ही मुझे अखिन जो ठारा ही मुझे अखिड़न जो ठारा हिन खे ॾिसां थी मुंहिंजो अखिड़ियूं ठरी थियूं पवनि जेका मुंहिंजे नबीअ खे ॾिसी ठरंदी आहे उहा मां अल्लाह जे दरबार में वॾी इज़त वारी हूंदी आहे जेका मुझे नबीअ खे ॾिसी ठरंदी आहे उहा मां अल्लाह जे दरबार में वॾी इज़त वारी हूंदी आहे जवाब ॾे तकरीर ख़त्म थो कयां जेकॾहिं मूसा कलीमुल्लाह खे आसिया ॾिसी चवे मुंहिंजे अखियुनि जो ठारा रब चवे त पंहिंजे वक़्त जी मोमिनियाणी रब चवे त पंहिंजे वक़्त जी नेकोकार रब चवे त पंहिंजे वक़्त जी अल्लाह जी प्यारी ऐं तोखां थो पुछां जेॾी महिल मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीवानो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह बुधी चवे क़ुर्रतु ऐनिन बिइस्मिक या रसूलल्लाह जेको मुझे मुस्तफ़ा जे इस्म ते अखिड़न जो ठार चई अंगूठन के अखिन ते रखी चुमंदो आ ॿुधा मुझे रब खे केॾो वणंदो आ खुद फैसलो कर
खुद फैसलो कर जेकॾहिं हज़रत मूसा ला चवे हे मुंहिंजे अखियुनि जो ठारा रब चवे त मुंहिंजे नबी ला थी चवे त मुंहिंजे अखियुनि जो ठारा इहा मुंहिंजी आहे इहा नेक आहे इहा सालिया ओ कलीमुल्लाह आहे अॼु आमद वारो मुंहिंजो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह आहे ओ मुंहिंजे मदीने वारे मीर जा दीवाना इन करे दीवाना आशिक चई छॾींदा आहिनि ओ जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मत सुहेड़े नबीअ जो गुलाम आहियां ॿी काई शैतन ॼाणा थो रुग पढ़ंदो दुरूद सलाम आहियां ॿियो कोई अमल कोन्हे मुझे महबूब मुस्तफ़ा जा दीवाना मुझे हुजूर जे मीलाद करण वारा मुझे आका जा परवाना स्पीड दे न निहार हाणे पंहिंजी घड़ीअ दे निहार त घड़ी तोखे छा ॿुधाए रही आहे फ़क़ीर केतिरो टाइम तोसां गॾु गुज़ारियो आहे लेकिन इश्क जूं रातियूं इश्क जूं महफ़िलुनि मां ढो थियण वारो न हूंदो आहे बसि उथण खां पहिरीं अॼु इहो वाइदो ऐं अज़म करे उथ त कसरत सां तौबह कंदुसि मुंहिंजो रब जो कसम खणी थो चवां तूं कसरत सां इस्तग़फ़ार कर तू कसरत सां दुरूद मुस्तफ़ा करीम ते पढ़ अल्लाह तुंहिंजा मिड़ई मुश्किलातूं हल करे छॾींदो उन ठेकेदार वारो कमु न कर नाराज़ न थी जा ठेकेदार वारो कमु न कर ठीको किरोड़ जो कमु 20 लखनि जो बाक़ी हुननि खे खाराए 40 लख पंहिंजा बचाए घर जो कमरो भलो ठाराए भली सिर ठहराए वॾे दर ते हणी छॾी हाज़ा मिन फज़ल रब्बी ही मुंहिंजे रब जो मुंहिंजे मथां वॾो फज़ल आहे भाड़िया इहे न कर रब जो इहो फज़ल नाहे त ग़रीबनि जो हक़ चूसे ऐं तूं महल ठाहीं रब जो इहो फज़ल आहे त भले जिस्म जो पखर वहाए हलाल जी भले दाल रोटी ॾुध सां मानी खा त मुंहिंजो रब बि राज़ी थिए त मदीने जो घोट बि राज़ी थी पवे दौलत ऐब नाहे दौलत कमाइण ऐब नाहे गाॾी वठण ऐब नाहे बंगलो ठाहिण ऐब नाहे मगर ऐब इहो आहे त जेकॾहिं मण खीर में बकतराब पेशाब जा मिलाईंदे पंहिंजे दिलि खां पुछ जे अखियुनि सां ॾिसी त हू खीर पीअंदे जवाब ने मुसलमान बम्मण खीर जा हुजन 220 रुपया हैदराबाद में खीर किलो लगो पयो आहे बम्मण खीर जा हुजन तुझे अखियुनि जे आॾो जेकॾहिं कतरा उन में हिज़ पलीत पेशाब जा अचनि मुफ़्त में केर ॾे तॾहिं बि मुंहिंजा मुस्लमान तूं कोन पीअंदे छो नथो पी चई थो यार हिन में 2 कतरा पेशाब जा 2 मणनि में 2 कतरा पेशाब जा तोखे हया थो थिए जेॾीमहिल 100 हलाल जे में 50,000 हराम जो आणे घर तो रखी उन महिल तोखे हया नथो उन महिल तोखे खुदा जो ख़ौफ़ नथो अचे यादि रख कंहिंखां तो लिखी अञा त 2-3 ॾींहं तरसो जेॾी महिल छापा लॻंदा इहे काकूस भरियल सोन जा निकिरंदा ऐं इहे जेके तह हेठि अंदरि ठहियल आहिनि पैसनि जा भरिया पिया आहिनि इहे जेॾी महिल निकिरंदा पोइ दाहूं ऐं कूकूं थींदियूं ऐं मुस्लमान शुक्र कर ख़ुदा खे चओ मौला एतिरो ॾे मुंहिंजा अल्लाह साईं एतिरो ॾे जो ईमान जी सलामती हुजे यादि रख मुस्लमान मरण हक़ आहे कब्र ऐं कफन में शक्का उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे सिकंदर जब दुनिया से गया चो दोनों हाथ खाली थे काई खबर नाहे तो जिंदगी अलाए केतरी आहे मौत अलाए केॾी महिल ईंदो ऐं अलाए किथे ईंदो एंग्रो यूरिया जो जेको मालिक हो ॿुधव न 2-3 ॾींहं अॻु में हिकिड़ो ई पुटु हुयुसि अरब खरब अलाए करब अलाए अंगई कोन था ठहनि एतिरी दौलत हुयसि पुटु थो चवेसि बाबा मूंखे शौक़ थी पियो आहे
तो ओ जेका फलाणे समुंड में जेका न टेड़ी फलाणी बुढ़ी ही उन जो हली मलबो ॾिसी अचूं शौक़ थियो आहे रब रुसे मत खसे हणे कोन हथियार कराए अहिड़ी कार जंहिंमें जोखो जीअ जो पीउ अॻे ई अंधो थो थिए पुट तुंहिंजो हुकुम खपे तुंहिंजी साल गिरहान तुंहिंजे लाइ त सभु कुझु कुर्बान आहे 3 करोड़ हॾो ॾे हणाए त मालिक ॾियणी मुज़रा 3 करोड़ रुपया ॾेई करे उहो स्पेशल जहाज था कनि त अंदर था हलूं अंदर हली अहिड़ो अंदर विया जो उन्हनि जा जिसद उन्हनि जो जिस्म अलाए वागू खाई विया अलाए नाग खाई विया जन जा पोइ ते खरप अलाए छा पिया आहिनि हाणे पुठियां जिन कुता गोश्त ते विढ़ंदा आहिनि ईअं था पिया माण्हू विढ़नि ॾे ख़बर इहे खरब उनजे कम आया या कोन आया जवाब दे मुसलमान हुनजे कम छा आयो ओहो कर जेको कब्र में कम अचे मुसलमान ओहो कर जेको कब्र में कम अचे खुदा जे वास्ते ए नौजवान ईअं न सोच त मां जवान हाँ ॾिस तो जहिड़ा कई जवान मुक़ाम में सुता पिया आहिनि तोखां नंढड़ा नेटा मुक़ाम में सुता पिया आहिनि ऐं मुसलमान खुदा जो ख़ौफ़ रख तुझो सब परेशानी दूर थींदियूं बस आखिरी जुमलो सब तुझो परेशानी दूर थींदियूं सब परेशानी दूर थींदियूं कीअं थींदियूं तूं ॿिए जी परेशानी दूर कर मुंहिंजो रब तुझी परेशानी दूर कर तू ॿिए जी परेशानी दूर कर मुंहिंजो अल्लाह तुंहिंजू परेशानी दूर कंदो मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जेको न कंहिंजे लाइ रुॻी एतिरी आसानी कई हमराह फाथो पियो आहे रस्तो नथो सम्झ में अचेसि अजनबी आहे अबा सकरंड वञिणो आहे फाथो पियो आहे दिलि में सोचे त कमु बि ॾाढो आहे पाणीअ जो बि वारो बि भरिजी न वञे पर यार हे वीचारो अड़ियो पियो आहे मौला ही मुंहिंजो कमु तुंहिंजे हवाले अदा अच तोखे त गस सां लायां पंहिंजो छॾे हुन जेके लॻी पए ख़ुदा जो कसम जेॾी महिल त हुन गस ते सिधो करे छॾे हाणे साम्हूं अथई सकरंड हुन जे अंदर मां जेको न थधो वाह निकितो उन तुंहिंजे लाइ जन्नत में महल तयारु करे छॾियो उन तुंहिंजे लाइ जन्नत में महल तयारु करे छॾिया छो त तो हिकिड़े परेशान हाल जी परेशानी दूर कई अॼु तुंहिंजो मुंहिंजो छा हाल आहे जेकॾहिं कंहिंखे ॾिसूं था त मानड़ी चङी थो खाए हल मुला ॾे मुला 5000 अहिड़ो कमु करींसि जो घर में ॿधड़को हुजेसि ओ ॿिए जे घर में ॿधड़के जे लाइ मुल्ला जे दर ते धिका खाइण वारा पंहिंजी क़ब्र विसारे छॾी अथई हिन जे घर में रुॻी हेतिरो ॿधड़को थींदो तुंहिंजे लाइ वासींग नांग कंबर में हेॾो वात पटे बीठा हूंदा यादि रखी छॾ ओ ॿिए जे सुकून खे बर्बाद करण जी कोशिश करण वारा मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जेको ॿिए खे परेशान करण जे लाइ रुॻी सोचे थो जेको ॿिए खे परेशान करण जे लाइ कदम थो वधाए उहो कदम ओॾो न उहो कदम हुन जो जहन्नम जे तरफ़ वधी रहियो आहे पोइ भले मौलवी हुजे भले पीर हुजे भले हाफ़िज़ हुजे भले कारी हुजे भले मुंहुं मस्जिद में ख्याल खाटर में हुजेसि अल्लाह खे उहो वणंदो आहे कहिड़ो जेको ॿिए जे लाइ आसानी पैदा कंदो केरु वणंदो आहे मुंहिंजे रब खे जवाबु ॾियो जेको ॿिए जे लाइ आसानी पैदा कंदो आहे ख़ुदा जो कसम खणी तव्हांखे ॾसां थो इहो ई वज़ीफ़ो अथव इहो ई वज़ीफ़ो अथव इहो ई विर्द अथव तव्हां सभई पंहिंजूं परेशानियूं बुक ते लिखी छॾियो तव्हां रुॻी हिकिड़ो रस्तो अख़्तियार कयो त ॿिए जे लाइ आसानी कंदासीं खंड न खोटींदासीं ॿिए जे लाइ रस्तो आसान कंदासीं मुंहिंजा महबूब मुर्शिद सॼण साईं फरमाईंदा आहिनि कंजूस फ़क़ीर हो अगरि ॿियो नथा करे सघो न कंहिंसां रुॻी खिली ॻाल्हाए उनखे अस्सलामु अलैकुम चओ मुमकिन आहे तुंहिंजे खिलण सां उहो खिली पवे हुनजो दुख दूर थी वञे मुंहिंजो सुहिणो रब राज़ी थी वञे घणो नथा करे सघो एतिरो त कयो कंहिंसां खिली त ॻाल्हायो मुस्लमानो इंशाअल्लाह ताला रस्तो इहो अथव अल्लाह जे रज़ा जो ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे रज़ा जो जेकॾहिं इन रस्ते सां नथो हली पोइ वेठो मीलाद कर वेठो हज कर वेठो उमरा कर भले हिकिड़ी यारी बि न छॾ मदी रखी मन में सन्हो कत्यो जन मदी रखी मन में सन्हो कत्यो जन त
तन जो सराफल या रद को दाखिल न कयो पर मोहब्बत रखी मन में रंढा रोड़िया जन मोहब्बत रखी मन में अदा रंढा रोड़िया जन तन जो सराफल यार अण तोड़ियो ई अघायो न मन में मोहब्बत जो ज़रड़ो रख रुगी ॿुधो अथई त सिक्को सऊदी जो चढ़ी वियो आहे रियाल 70 रुपए खां चढ़ी वियो आहे बकरी बि विकिणो मेह बि विकिणो अम्मा जूं वालियूं बि विकिणो ज़ाल जा ज़ेवर काॾे थो वञी यार सऊदी जी टिकेट वठां छा थो करणु वञी हज न यार उमिरि करणु थो वञी छो त कमाइण थो वञा उते बि हिकिड़ो 1000 कमाईंदुसि हिते 70,000 मिलंदा हिकिड़े 1000 खे 70,000 में अमड़ छॾी थो अबो छॾी थो मिट छॾी थो माइट छॾी थो घर छॾी थो अलाह तलाह विकिणी वञी थो अलाए अॻियों नसीब थिए अलाए न थिए जहाज़ में वञी अलाए न वञी अलाए रस्ते में हुजे अलाए हुते पहुचंदे काई पक न आहे होॾां अलाह जो क़ुरान करीम ॿुधाए रहियो आहे हिकिड़ी नेकी कर त 700 सवाब ॾे घणा सवाब ॾे जवाब दे हिकिड़ी नेकी कर फजर जे नमाज ते अच अणखुट सवाब जी रोज़ीअ जी ज़मानत जे न ख़र्च करणो पवे न अम्मा जा तोखे ज़ेवर विकिणा पवन न ज़ाल सां मुंहुं ख़राब करणो पवे बस रुगी वुज़ू करे मस्जिद में अचणु तुंहिंजो कमु तुंहिंजे रोज़ीअ जा दरड़ा खोलणु मुंहिंजे करीम रब जो कमु ऐं मुसलमान जंहिंजी रोज़ी तंग आहे बस उहो फजर जी नमाज़ पाबंदीअ सां पढ़े फर्ज़ ऐं सुन्नत जे दरमियान में 10-15 मिंट वेही करे मुंहिंजे हुज़ूर ते दुरूद पढ़े ॾिसो त 8 ॾींहंनि में दर खुलनि था या नथा खुलनि छा थियो अथई इन तावीज़नि जे पोयां डुकी डुकी पाण खे पुछड़ो न कर घणियूं ॻाल्हियूं थी वयूं अल्लाह जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए अल्लाह जी ज़ात फ़क़ीर अली नवाज़ ऐं उन जे तमामु मित्रनि माइटनि दोस्तनि अज़ीज़नि ऐं साथियुनि जो जॾहिं गॾिजी करे मुंहिंजे मुस्तफ़ा जे आमद जी ख़ुशी कई आहे ख़ुदा सभिनी जो ई ख़र्च क़बूल फरमाए अल्लाह मुंहिंजो अचणु ॿुधाइणु क़बूल फरमाए तव्हांजो वेहणु ॿुधणु क़बूल फरमाए सभिनी खे ख़ुदा मदीने वारे मीर जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन नाराज़ न थिया हो न चो अञा नाराज़ पुछी तो 11:30 करे छॾिया अथई मानी ठरी वई तूं पुछी तो त नाराज़ न थिया हो मानड़ियूं पयूं खाई पियो इंशाअल्लाह 5 मिंट रुगी उथी पियो थक लही वञे हुज़ूर जो दुरूद